नाज़रीन, हैदराबाद में बिजली की चोरी खिलाफ ऑपरेशन दौरान हेस्को टीम ते हमलो कयो वियो आहे। नवाज़ अपडेट वठूं था अब्दुल रसूल चांडियो खां। जी अब्दुल रसूल। यहाँ बिल्कुल हैदराबाद शहर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में हेस्को इंतजामिया तरफ़ां बिजली चोरुनि ऐं बाक़ीदारनि ख़िलाफ़ कयल ऑपरेशन जारी आहे। जॾहिं त अॼु बि हाली रोड थाणे जे बदीन चाली वारे इलाइक़े में हेस्को जी टीम तरफ़ां बिजली चोरनि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो वियो, जंहिं दौरान हेस्को इंतजामिया दावा कई आहे त हुननि मथां हमलो कयो वियो आहे। जॾहिं त हमले दौरान जेका हेस्को जा सिक्योरिटी एहलकार आहे उन्हनि तरफ़ां फायरिंग कई वई, जंहिंखां पोइ जेको हमले आवर आहे उहे मुंतशिर थी विया आहिनि। जंहिंखां पोइ हेस्को इंतजामिया जे इतला बैदि पुलिस ऐं रेंजर्स जी जेका इज़ाफ़ी नफ़री आहे उहा पिणु पहुची वई आहे। जॾहिं त असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे, हेस्को जो तर्जुमान सादिक कुबर सां हुनजो चवणु आहे त बदीन चाली वारो जेको इलाइक़ो आहे उन में 7 ट्रांसफार्मर आहिनि, जंहिं ते 50 करोड़ खां वधीक बकाया जात आहे। जॾहिं त ॿ मरतबा ही जेको आहे हमलो ॿियो मरतबो थियो आहे। केतिरा ई भेरा हुते ऑपरेशन करणु जेको हुनजो हमलो आहे वेंदो आहे त अक्सर हुन सां जेके जहिड़ा हूंदा आहिनि रोज़ जो महमूल बणिजी वेंदा आहिनि। जॾहिं त बदीन चाली जा जेके मक़ामी रवासी आहिनि उन्हनि सां बि असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे। हुनजो चवणु आहे त भले जेके बाक़ीदार आहिनि उन्हनि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो वञे, पर जेके ॿिया बिल पीआरनि था उन्हनि जो कहिड़ो क़सूर आहे। जॾहिं त हेस्को इंतजामिया बार बार अची हुननि खे तंग करे रही आहे। जॾहिं त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन वक़्त ते रेंजर जी जेका इज़ाफ़ी नफ़री आहे तोड़े जेका पुलिस आहे उहा बदीन चाली वारे इलाइक़े में मौजूदु आहे। जंहिं ते हेस्को जूं जेके टीमूं आहिनि उहे बाक़ीदारनि ख़िलाफ़ गैर क़ानूनी जेके कनेक्शन आहिनि उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई करे रहियूं आहिनि। जी मेहरबानी अब्दुल रसूल तफ़सील ॾियण जे लाइ।